इहा जुरत तुंहिंजे वॾनि न कई, पोइ इहा जुरत तो में कीअं पैदा थी आहे? मां जॾहिं चाहियां तव्हांखे पुछड़ो कयां। जॾहिं ॿेले जूं भलायूं ॾिठई त पाणे ई सम्झी वेंदो। घणा पैसा मिलिया थी इन केस खे रद्द करण जे लाइ? बाबर खान, इहो तव्हां छा था चओ? शामिर खान तव्हांजे पुट जो कातिल नथो थी सघे। हाणे उहो दौर न रहियो, पंहिंजो कमायूं था, पंहिंजो खाऊं था। मूंखे वॾे साईं शामिर खान चयो हुयो। मां चवां थो पंहिंजी ज़बान संभाले ॻाल्हाए। मसपाणे रईस बावल खान नामींदुस। हा फिरोज खान, ही सही तो चए। जेको तव्हां असांजे सौट मथां ज़ुल्म कयो हुयो, उहो अञा असांखे विसरियो नाहे। मुंशी हिननि खे ॿुधाए हिन समाज अंदरि मालिक ऐं ग़ुलाम जे विच में केतिरो फ़र्क़ु आहे, ऐं हिननि खे मालिक जी हैसियत जी ख़बर हुजणु घुरिजे। तरड़ो कई जाइज फिरोज खान जे साम्हूं थो अचे। जो नालो थे फज़लो, ईंदो आहे सिज ते तिजलो अखि में। होतार साईं, अॼुकल्ह खमीसे वारी आकाह में आकड़ वधी वई आहे। खमीसे वारा छोकिरा पाण खे मुतबर था सम्झनि। मुंशी फज़ला, तुंहिंजे तजलनि मां हाणे तापश ख़तम थी वई आहे। वॾेरनि खे टिकरूं ॾेई पाण न वड़ाए। हाणे उहो दौर न रहियो, पंहिंजो कमायूं था, पंहिंजो खाऊं था। तोर वॾेरो असांखे हाणे न पहुचाईंदो, जो उन कीअं तंद झकाए हलो। पोइ चइबो त हाणे तो हमें ॻाल्हाइण जी जुरियत अची वई आहे। छड़ा या बकवास करण खां पहिरीं वञी पंहिंजे चाची खमीसे खां पुछ त उन मथां असांजा केतिरा एहसान आहिनि। फिरोज साईं, जॾहिं का वॾे साईं हिन ॻोठनि सां नरम लेजो शुरू कयो अथसि, उन ॾींहं खां हिन ॻोठ जा बलूंगड़ा बि शीअं थी विया। हू मिसाल न ॿुधी अथव। सबर सोटो हुजे साण त कदा कोई न करे। सम्झां थो तव्हां कोन मुड़दो, मूंखे हाणे तव्हां जहिड़ो थियणो पवंदो। लॻे थो त तुंहिंजूं टंगूं ऐं ॿाहूं भञणी पवंदियूं, ऐं या तुंहिंजी ज़बान काकड़े में छिके ॿाहिरि कढणी पवंदी, जंहिंसां तूं बकवास थो करे। मां जॾहिं चाहियां तव्हांखे पुछड़ो कयां, ऐं जॾहिं मुंहिंजी दिलि चए तव्हांखे टंगुनि वारियूं गोलियूं ठोके शुंडो ऐं मंडो करे छॾियां। फिरोज खान, खबरदार जे वक़्त विखी वधाए। फिरोज ऐं हम। फिरोज खान, छा था कयो? मसलो पैदा कयो। अदी भला मानी न कंदे छा? ॾाढी भुख लगी आहे मूंखे। मानी भी तैयार कयां थी अदा, बाबा खे त अचण ॾे। अदी, अब्बास भला बाबा सां ॿिन्ही ते वियो आहे या बाबा अकेलो वियो आहे? ख़बर न आहे अदा, हितां त ॿई गॾु निकिता आहिनि, पर बाबा खे चवे पियो त मूंखे शहर वञणो आहे। हा हा, इहो त मूंखे बि चए पियो त रेस चयो आहे शहरां ॿनीअ जे लाइ ॿिज ऐं भाण वठी अचे। खमीसो ॻाल्हि कंदो आहे खरी। अब्बास ऐं शहर वेंदो बनी लाइ ॿिज ऐं खाद वठण लाइ, इहो त खोड़ो ई नथो लॻे। छो न वेंदो बाबा? छा भला अब्बास ते केस दाख़िल थियल आहे छा? बाबा सचो आई, हुन पहिरें को कॾहिं कमु कयो आहे जो हाणे ॿिज ऐं भाण खणाईंदो? पुट वरी बि फोन करे पुछा करींसि, शहर वियो आहे या कंहिं ॿिए तरफ़, छो जो वक़्तु सुठो नाहे रहियो। सिज लहण खां पहिरीं पंहिंजे घर पहुचे। हा बाबा, तव्हां परेशान न थियो, मां कॉल करे पुछां थो त किथे आहे। हेलो, छा अब्बास ज़ख्मी थियो आहे? इहो सभु कीअं थियो ऐं हिन वक़्तु अब्बास किथे आहे?
ख़ैर त आहे? अब्बास खे छा थियो आहे? ऐं ही फोन ते केरु हुयो? ॿुधाई छो नथो अदा? अब्बास खे छा थियो आहे? खैर आहे खैर, तव्हां परेशान न थियो, रब पाक भलाई कंदो। अब्बास जो दोस्त ॿुधाए पियो त अब्बास ऐं शामिर ख़ान जे पुटु फिरोज़ ख़ान जे विच में झेड़ो थियो ऐं अब्बास ज़ख़्मी थी पियो आहे। या अल्लाह, तूं ख़ैर कजांइ। अदा जल्दी वञोसि, ॾिसो त अब्बास कहिड़े हाल में आहे। हा पुट, वारो कर त निकिरूं, शहर घणो परे आहे। अस्पताल सिर्फ़ मां वेंदुसि बाबा, पोयां घर अकेलो आहे। तव्हां हिते रहो, रब पाक भलाई कंदो। ठीकु आहे पुट, जेका तुंहिंजी मर्ज़ी, पर देरि न कर, तकिड़ो निकर। ठीकु आहे बाबा, तव्हां परेशान न थियो, मां वञा थो, रब भलाई कंदो। इन हा कई या न? कामेरेट जी अञा कावर लथी न आहे। चए तो भल मूंखे मारे छॾियो, वोट तव्हांजे पार्टी खे कोन ॾींदुसि। अरे छोरा, छो अची पंहिंजी ज़िंदगी जी कट पियो आहे? हिकु ॻाल्हि मुंहिंजी कन खोले ॿुधी छॾ, तुंहिंजी ज़िंदगी तॾहिं बचंदी जॾहिं तूं पंहिंजे पाड़े वारनि खे राज़ी कंदे ऐं उहे सभु मूंखे वोट ॾींदा। तुंहिंजी भलाई इन में आहे। जेको तोखे मां चवां थो ईअं ई कर। शामिर ख़ान ईअं कॾहिं बि कोन थींदो। जेको मज़लूमनि जा हक़ खाए, असां उनखे पंहिंजो लीडर कॾहिं बि कोन चूंडींदा। अॻु में बि इहे ग़लतियूं करे चुका आहियूं, पर हासिल कुझु बि न थियो। ॿ अखर छा पढ़ी पियो आहे? तोते वांगुरु ॿोलियूं थो ॻाल्हाई। इहा जुरत तुंहिंजे वॾनि ई न कई, पोइ इहा जुरत तोमें कीअं पैदा थी आहे? उनजी ज़बान कढणी पवंदी। मूसा, जेका ज़बान मुंहिंजे ख़िलाफ़ ॻाल्हाइणु शुरू करे, उन ज़बान जो ॻाल्हाइणु हमेशह हमेशह जे लाइ बंदि करे छॾींदो कर। छो त अॼु ही हिकिड़ो आहे, सुभाणे को ॿियो पैदा थींदो। पोइ मूसा सोच त असां कंहिं कंहिं जी ज़बान बंदि कंदासीं। पोइ छा हुकुम आहे दा साईं? पोइ हिन जो छा कजे? हिन खे फ़िलहाल बंदि करे छॾियो। हिन जी क़िस्मत जो फ़ैसिलो मां अॻिते हली कंदुसि। हलो सूबेदार। ख़ैर तो है, छो परेशान हो? जंहिं ॻाल्हि जो ख़ौफ़ हुयो उहो ई थी वियो। अदा साईं, थियो छा जो एतिरा तव्हां परेशान आहियो? फिरोज़ ख़ान ऐं ॻोठाणनि जे विच में झेड़ो थियो ऐं हू असां ख़िलाफ़ थाणे ते पहुता आहिनि। जेकॾहिं कंहिं सहाफ़ी खे ख़बर पइजी वई त इहो मंधाण वधी वई। इलेक्शन में अची चंद ॾींहं बचा आहिनि। हाणे छा कजे? अदा साईं, तव्हां परेशान न थियो। हिन शहर ते असांजी हुकूमत आहे कंहिंखे दम जेको असांजे पार्टी खे वोट ॾियण खां इनकार करे। मूसा, असांखे हाणे हर क़दम सोचे सम्झे रखणो पवंदो। तूं फिरोज़ ख़ान खे फ़ोन कर, उनखां पुछ त हू आहे किथे, जल्द घर पहुचे, छो त इहो छोरो मुंहिंजे कैरियर खे तबाह कंदो। ठीकु आहे अदा, मां फिरोज़ ख़ान सां ॻाल्हायां। ॾे ख़बर पुट, तुंहिंजी तालीम कीअं पई हले ऐं ॿनी तरफ़ चकर लॻाई थो या न? जी बाबा साईं, अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजी तालीम ॾाढी सुठी हले पई ऐं ॿनी तरफ़ बि वेंदो आहियां।
माशाअल्लाह फसल तमामु सुठो थियो आहे। लॻे थो पंहिंजा हारी हाणे फसल ते महिनत दिलि सां कनि था। रस हू वीचारा ग़रीब हारी जे अगरि महिनत न कंदा त खाईंदा किथां? उन्हनि जो गुज़र सफ़र त इन फसल ते ई आहे, ना का ड्यूटी ना को कारोबार अथनि। बसि बाबा साईं ख़मीसो वीचारो हार पो करे ई पंहिंजो घर हलाए थो। छो भला कमदार ख़मीस जे पुट खे अञा नौकरी न मिली छा? बाबा साईं नौकरियूं मिसकिननि खे किथे थियूं मिलनि। ग़रीब वीचारा पढ़ी लिखी बि अनपढ़ियनि जीअं ज़िंदगियूं गुज़ारनि था। बिल्कुलु रहिस वॾा बहादुर ख़ान सही थो चए। असांजे मुल्क में सभु सहूलतूं पैसनि वारनि लाइ आहिनि, बाक़ी ग़रीब वीचारा सदाईं सूरनि में। बसि बाबा असांजे सिंध अमड़ खे अलाह हमेशह आबाद रखे। नौकरी हुजनि या मिसकिननि लाइ आयल फंड, मिसकिन वीचारा ॿ वक़्त जे मानी लाइ बि परेशान आहिनि। बाबा साईं इहा ॻाल्हि सिंध जे सियासतदाननि खे बि सम्झणु घुरिजे, जेके सिंध जे ग़रीब माण्हू वारनि जा वोट वठी उन्हनि जे वोटनि ते कामयाबु थियनि था ऐं 5 सालनि लाइ ईअं गुम था थी वञनि ॼण हू हिते आहिनि ई कोन। जी बाबा साईं बहादुर ख़ान सही थो चए। असांखे पंहिंजे मिसकिननि जे लाइ कुझु न कुझु करिणो पवंदो। सम्झां थो कमदार, मां सभु कुझु सम्झां थो। मां पाण इन कोशिश में आहियां त ग़रीबनि जी बुख ऐं बदहाली ख़तमु करण लाइ आवाज़ उथारिजे। मिसकिननि खे इहे सहूलियतूं वठी ॾिजनि जंहिंजी हिन इलाइक़े ऐं ॻोठ खे सख़्तु ज़रूरत आहे। साथियों अॼु होशियारी सां कमु करणो अथव, छो त असां जंहिं तरफ़ वञी रहिया आहियूं तुन तरफ़ पहिरियां ई असांजी दुश्मनी हलदड़ आहे। घबराए न वॾा, असांजे राह जो जेको बि रुकावट बणियो उहो ज़िंदा कोन बचंदो। असुल सिधियूं गोलियूं सीने वारियूं ठोकंदियूंसांसि। हा वॾा खादिम सही थो चए, जंहिं तरफ़ असां रुख कंदा आहियूं तेसि ताईं असां पेर पुना न कंदा। शाबाश मुंहिंजा दिलेर दोस्तों, मूंखे तव्हां मां इहा ई उमेद हुई। अॼु उन आफ़ीसर जे पूरे खानदान के खत्म करे पोइ मुड़दासीं। हा वॾा, काफ़ी ॾींहं खां इहो ऑफिसर असांखे तंग करे पियो। अॼु उनखे ॿुधाईंदासीं त दुश्मनी कीअं कबी आहे। उन ऑफिसर असांजी पूरी ज़िंदगी बर्बाद करे छॾी। मां अॼु उनजो नस्ल ख़त्म करे छॾींदुसि। ऐं मूंखे मज़दूर मां धाड़ेल बणाए छॾियो। वजन तो ये घर पुलिस है तो पी के कुटे खणी विया। छा मुझे घर में पुलिस आई है? तुझी माँ के धक लगन वो सदमे में मरी हुई है। उन ॾींहुं क़त्ल जे कूड़े केस में पुलिस मां बाबा के गिरफ्तार कियो। उन्हीं सदमे में मुझी पोड़ी मां मरी वई। मां हिकु हिकु जगह दाहूं कंदो रहियुसि, कहीं भी मुझी न ॿुधी। ज़ालिमनि मुंहिंजे बाबा के तशद्दुद करे करे मारे छॾियो। उन खां पोइ मूं इहो ई फ़ैसिलो कयो, शरीफ़ माण्हू जो को बि वेलियो नहीं, बसि पंहिंजो पलांद पाड़ण जे लाइ अची ॿेलो वसायो। जेको थियो उनखे विसारे छॾियो वॾा। हलो त उन ऑफिसर जे घर मथां हली था कड़कऊं जेसि ताईं असांजो मक़सदु पूरो न थिए। हा दोस्त, अॼु उन ऑफिसर खे ॿुधाईंदासीं कंहिं मिसकिन मथां ज़ुल्म करण जो अंजाम छा थींदो आहे। अचो मूंसां।